बोड़ाई ऐं संदसि नातू मोहतरम साईं हकीम दीन मोहम्मद अकरम बोड़ाई 16/12/2006 ते हदिया इख़लास मोहतरम सलीम चन्ना साहब लिखी पंहिंजे नाले सही सां मूंखे पंहिंजो किताब संधी सिक पिरी नातिया दीवान ॾिनो जेको मुंहिंजे लाइ हिकु अनमोल यादगार तोहफ़ो आहे। अकरम बोड़ाई साहब मूं ते कुर्ब कंदे पंहिंजी शाइरीअ जा ॿिया किताब बि सूखड़ीअ तौरु ॾिना हुआ ऐं मूं बि खेसि पंहिंजा किताब एज़ाज़ी कापी तौरु लिखी ॾिना हुआ। साणुसि मुंहिंजो निहायत अदब एतिराम ऐं इज़त वारो कुर्बाइतो रस्तो हो। मां संदसि कोटलीअ वारे दवाख़ाने ऐं संदसि आशियाने ते वञी अदबी कचहरी कंदो हुअसि त हैदराबाद जे सिंध एजुकेशन ट्रस्ट गाॾी खातो काज़ी पाड़े में थींदड़ हफ़्तेवार सिंधी अदबी संगत जे गॾिजाणियुनि में बि घुराईंदो हुउसि। उन वक़्तु मां सास शाख हैदराबाद जो सेक्रेटरी हुअसि। मूं पंहिंजे उन दौर में दीन मोहम्मद अकरम बोड़ाई साहब, शहीद सूमरो साहब, अलहाज शाहनवाज़ मुसाफ़िर साहब ऐं सरोवर नवाज़ बुगियो साहब खे उन्हनि गॾिजाणियुनि में इज़त ऐं मान बख़्शे खेनि गॾिजाणियुनि जूं वक़्ती सदारतूं बि आछियूं त संदनि शाइरीअ खे नवनि अदीब दोस्तनि ऐं शाइरनि ॾाढो वधीक उजागर करायो। तंहिं करे मथिया चारई महिरबान शफ़ीक़ ऐं कहना मुश्क शाइर मूंखे बि भाईंदा हुआ जिन मां 3 सॼणा साईं अलाह ताला खे प्यारा थी विया आहिनि। बाक़ी हिकु मोहतरम दोस्त सरोवर नवाज़ बुगियो साहब हाल हयात आहिनि। अलाह ताला खैर ख़ुशि ऐं आबाद रखे, आमीन सुमा आमीन। दीन मोहम्मद साहब जो नातिया दीवान पाण पंहिंजे वालदेन मोहतरम व मुकरम जे नाले मंसूब कयो अथनि। सेप्टेंबर 2003 में 1000 कापियूं छपराए उनजो मुल्ह 150 रुपया रखियाऊं। 216 सुफ़ा 4 कलर टाइटिल आर्ट कार्ड जुल्द सां घुराइण लाइ पतो लिखियाऊं। अल हफ़ीज़ दवाख़ानो लियाकत रोड कोटली। संदसि हिन अनमोल किताब में डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो त हैदराबाद जे इल्मी अदबी महफ़िलुनि में हकीम दीन मोहम्मद अकरम जी शिरकत ऐं हाज़िरी गनीमत आहे। संदसि पेश कयल अदबी सवाद ऐं इबारत आरई सां सींगारियल हूंदा आहिनि। अब्दुल कयूम साहिब संदसि बारे में लिखियो आहे, हिन शाइर जे ज़हन ते नात नवीसी जो जज़्बो जीअं पोइ तीअं वञे ग़ालिब पवंदो, जंहिं खेसि इश्क़ रसूल जे इन ई मंज़िल ते रसाए छॾियो आहे जिते पहुचणु सभु कंहिंजे भेणी कान्हे। डॉक्टर हबीबुल्ला सिद्दीकी लिखियो आहे त मोहतरम दीन मोहम्मद अकरम जूं नातूं हर मयार ते पूरियूं आहिनि। खेनि हुबे रसूल ऐं नात गोई ते दिली मुबारकूं पेश कयां थो। अब्दुल जब्बार जूनेजा साहब तवील मज़मून जे पुॼाणी ते लिखियो आहे, अकरम साहब जो नातिया दीवान इंशाअल्लाह सिंधी ज़बान में अहम मुक़ाम हासिल कंदो, उन जज़्बे जो जवाबु हासिल कंदो जंहिंसां शाइर ई मोती वणिजिया आहिनि। इमदाद हुसैनीअ पंहिंजे मज़मून जे पछाड़ी में लिखियो आहे, संदसि सिक पिरीअ जे नातुनि जो कारणी जे उताह सिक फ़क़ीर आहे जेके हिन पूरी काइनात जे तख़लीक़ जो कारण आहिनि, जिन ते कारणी ई सॼो मांडाड़ मंडियो वियो आहे, जिन जी बाबरकत ज़ात लाइ लतीफ़ साईं हीअं अर्ज़ु कयो आहे, अहद अहमद पाण में विचां मीम फ़र्क़ु आहे मुस्तग़रक आलम इन ई ॻाल्हि में। हमीद सिंधी साहब पंहिंजे मज़मून में लिखियो आहे, हीउ सॼो दीवान तशबीहुनि इस्तारनि तरकीबुनि जो ख़ूबसूरत मजमू आहे। अकरम साईं पंहिंजी हयातीअ खे सफ़रो करण लाइ अक़ीदत वारो इहो रस्तो ॻोल्हियो आहे। परवाने भट्टी लिखियो, अलाह ताला असांजे दोस्त अकरम बोड़ाई खे सिहत बख़्शे जीअं हू अञा बि वधीक पंहिंजा कलमी मसवदा किताबी सूरत में आणे सघे। शहर इमदाद लिखियो आहे, यकीनतन ते नातिया मजमूए खां पोइ सिंधी कुटुंबनि जो मीलाद मौलूद या रोज़मर्रा ज़िंदगी जे केतिरनि ई मौक़नि ते धारियुनि ॿोलियुनि में नातुनि पढ़ण लाइ सिंधीअ में नातुनि जी खोट जो अजायो उज़ुर ख़तमु थी वेंदो। वशाल अमीर पंहिंजे मज़मून में सन दीनी जमातुनि जी वाबस्तगीअ बाबति लिखे थो त मीरनि वारी ख़ैरपुर जे वॾी गादी राणीपुर दरगाह जे पीर हामिद हुसैन शाह जी मुरीदी में शामिल ज़रूरु आहिनि, उन करे पाण सिलसिले क़ादरी सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। न रुॻो पाण सिलसिलो क़ादरी इख़्तियार कयो अथऊं
ऐं 10 साल अल हफ़ीज़ ज़ाकिर तंज़ीम जा सरपरस्त आला रहिया आहिनि, जेका साईं हज़रत अहमद रज़ा ख़ान बरेलवी जे ॾोहिटे सैयद अब्दुल हफ़ीज़ शाह बानी अल हफ़ीज़ ज़ाकिर तंज़ीम जी ठाहियलु आहे। पर पाण अलाहाबाद कंडियारो जे बुज़ुर्ग मोहम्मद ताहिर कुरैशी अब्बासी खां मुतासिर थी सिलसिला नक्शबंदी ताहिरी खे पिणु अपनायो अथऊं। लिहाज़ा हाणे सिलसिले नक्शबंदी ताहिरी क़ादरी जा पैरोकार आहिनि। आख़िर में साहिब किताब दीन मोहम्मद अकरम बोराई पाण पंहिंजी राय ॾींदे लिखियो आहे त हक़ीक़त उहा आहे त रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े जे बुनियादी इक़्तिदार सां नवाज़ियो वियो आहे। उहे अॼु बि सॼी इंसानियत जे लाइ माख़िज़ नूर आहिनि। उहा ई रोशनी हुज़ूर पुरनूर जी तौसीफ़ महल कलम मां निकिरे थी। इज़हार लाइ उहा रोशनी अल्फाज़ ऐं रंगनि ॿिन्ही सूरतनि में जलवा ख़ेज़ आहे। दुनिया जा रंग ऐं रौनकूं तुंहिंजे करे या मुस्तफ़ा, बादे सबा जूं निगहतूं तुंहिंजे करे या मुस्तफ़ा। हाणे हिन नातिया दीवान ते दीद विझिजे थी त अखियूं ठरनि थियूं ऐं दिलि बाग़ बाग़ थी वञे थी। क़ल्बी कैफ़ियत हिननि तारीफ़ी ऐं दुआई शहरनि सां मख़मूर थी वञे थी। मदीने ॾे अकरम खयो भाग जंहिंदम त नूरी नज़ारा हली यार ॾिसबा। हक़ीक़त नूर अतहर जी ख़ुदा जो सूंहुं ख़ुदा ॼाणे, मगर माण्हुनि जे लाइ क़ुर जे पारनि में मोहम्मद आहे। इस्म तुंहिंजो पाक आहे, ज़ात तुंहिंजी नूर आहे, ए हबीब किबरिया या मुस्तफ़ा या मुस्तफ़ा। ख़ुदा जो प्यारो, ख़ुदा जो दिलारो, असांजो सहारो ऐं आधार सभु कुझु। हर गुल खां रंगत मां वठी, हर गुल मां निगहत मां वठी, मीलाद महफ़िल में अचां नित ॻोल्हियां अहिड़ा अखर। हवाऊं रूबरू मुंहिंजो ॾिजो अहवाल सारे सभु, लिखाए रोई रड़े जेको रुख़ अनवार खे मां ख़त। ख़ुदा बि सना ख़्वां जॾहिं तुंहिंजो आहे, करे मां छा सघंदुसि सना मीर मुरसल जी। हिकु वार ॾिसां रोज़े जे पाक मुनारनि खे, ही आस पुॼाईंदो सरकार मदीने में। गुनाहनि में हयाती वई, सवाबनि लाइ रुगो संभरे, हथे ख़ाली त अकरम जी तूं लहंदे सार बिस्मिल्लाह। मोहम्मद ई मोहम्मद आ, हिते तोड़े हुते यारो, संदसि नाले सवा यारो न भरपूर को खला आहे। ही दीवान रदीफ़न अलफ़ खां वठी ये ताईं जे आधार ते लिखियलु आहे, जंहिं लाइ बोराई साहिबु मुज़रा जस लड़े इन शाइरी मां संदसि क़ादरुल कलाम शाइर हुजण जी साबिती मिले थी।